सगावत खाते सिंध पारां कराची के मुमताज़ मिर्ज़ा स्टूडियो में क्लासिकल मौसीक़ी के तहफ़्फ़ुज़ ऐं तरक्की के उनवान हेठि सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें उस्ताद फ़तेह अली हैदराबादी, बैदल मसरूर, अब्दुल गफ़ूर सुमरे ऐं ॿियनि क्लासिकल मौसीक़ारनि समेत शाइर अदल सुमरे, अॻूणो वीसी सिंध यूनिवर्सिटी मज़हर अल हक़ सिद्दीक़ी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते रागिन क्लासिकल मौसीक़ी खे तरक्की ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण बाबति नसीर मिर्ज़ा सां वेह कई, जंहिंखां पोइ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे रागिन चयो त सिंधी मौसीक़ी छा आहे, क्लासिकल मौसीक़ी छा आहे। त मौसीक़ी त सॼी जहान जी मौसीक़ी हिकु आहे, सुर त सभिनी जा हिकिड़ा ई आहिनि, पोइ पंहिंजे पंहिंजे इलाइक़े सां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ओढ़े सां हुनखे उहो ई ॻाइणो पवंदो, उहो ई लॻाइणो पवंदो आहे। मौसीक़ी त सॼी सूफ़ी आहे, नाक़दरी हिन करे आहे की हिननि खे ख़बर न आहे त हिननि खे इदारा ठाहिणु घुरिजनि ऐं हिननि खे इहे मौक़ा अहिड़ा पेश करणु घुरिजनि जंहिंखे माण्हुनि खे शौक़ु पवे। हाणे ही क्लासिक म्यूज़िक ऑफ सिंध जेका आहे उहा सिर्फ़ु ग्वालियर घराणे ताईं महदूद न आहे। सिंध जी मौसीक़ी जेका आहे उहा हिन ॾोर बेतनि खां, गीतनि खां, ॿारनि जे गीतनि खां, लोक गीतनि खां या असांजे सिंधी सलेमी काफ़ीअ खां उहो उन खां घणो मुख़्तलिफ़ आहे। हिते असां जेको सम्झोसीं त हीअ सिंधी क्लासिक मौसीक़ी जेका आहे असांजी क्लासिक त उहा ई आहिनि ऐं उन जो हिकिड़ो अंदाज़ लतीफ़ जो आहे, ॿियो अंदाज़ काफ़ी कलामनि जो आहे, दरगाही राग आहे, उतारनि जो राग आहे। उन पासे हिननि सेमिनार थियणु घुरिजनि अहिड़ा। क्लासिकल म्यूज़िक जेकी आहे उहा कॾहिं वधी आहे कॾहिं घटी आहे ऐं हिन खे परवान चढ़ायो उस्ताद मंज़ूर अली ख़ान। अॻु में बि मूं ॻाल्हि कई त अॻु में बि कहिड़ो कोन हो, थोरो घणो सभु ॻाईंदा, ॾसियो कंहिंखे कोन। मंज़ूर अली ख़ान सभिनी खे ॾसियो, मोहम्मद यूसुफ, वहीद अली ख़ान, आबदा परवीन, जेके बि ॻाइनि पिया, जेके बि दुनिया में नालो कमायो आहे उहे मंज़ूर अली ख़ान जा शागिर्द आहिनि। असां पाण सभु जा मंज़ूर अली ख़ान जा शागिर्द आहियूं। सिंधी मौसीक़ी जेका आहे हीअ सभ खां सुठी आहे ऐं उहा क्लासिकल सां मिलाए ॻाए बि त ॾाढी ख़ूबसूरत थी थिए। हा, उहो इन करे जो ॿुधण वारा घटि आहिनि, उन्हनि खे क्लासिकल वारनि खे दाद घटि थो मिले ऐं क्लासिकल जेको बि ॻाए थो उनखे नथा ॿुधनि। रागिन महफ़िल में पंहिंजे सुरीले आवाज़ सां क्लासिकी मौसीक़ी ॻाए शिरकत कंदड़नि खे झुमाए छॾियो। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।